अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तो आवाज साफ करे, सुर आवाज दे। अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। थोड़ा आवाज साफ करे जरा। क़द जाअकुम मिनल्लाहि नूर, नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तवज्जो है। सिज चंद्र कतियुन तारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे। अकीदो आहे तो सुभान अल्लाह चओ। सिज चंद्र कतियुन तारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे। सारी दुनिया जे नज़ारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे। धरती ऐं आसमानन में, पंज वक्त जी अज़ानन में, हर मस्जिद जे मीनारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे। दिल चवे में थक के भी शेर बुधाया सुभान अल्लाह ते न बुधाएंगे। हाने हे शेर बुधी करे उहा सुभान अल्लाह करणी आहे जो मिलाद में हाज़िरी कबूल थी वने। आशिक़ जादो चवे सारे कुरान जे हरफन में खोले दिस तूं वर्कन में। सुभान अल्लाह। सारे कुरान जे हरफन में खोले दिस तूं वर्कन में। कुरान जे 30 सिपारन में मुंहिंजे नबीअ जो नूर आहे। अल्लाह ताला जी ज़ात में बरकत फरमायो। कद जाअकुम मिनल्लाहि नूर, नूर व किताब मुबीन। तहकीक अल्लाह जे तरफ खां अवां दे नूर आयो। थोड़ा आवाज साफ करे देने जो। तहकीक अल्लाह जे तरफ खां अवां दे नूर आयो ऐं रोशन किताब आयो। झंडन वाला थोड़ा झंडन खे थोरो हेठि कयो। जॾहिं वरी चऊं त पोइ वरी मथे कजो। वॾी महिरबानी। अल्लाह ताला जी ज़ात में बरकत फरमायो। तहकीक अल्लाह जे तरफ खां अवां दे नूर आयो ऐं रोशन किताब आयो। अल्लाह ताला इन आयत में ॿिनि शयुनि जो ज़िक्र कयो आहे। घणनि जो? छो हिते बंगले में वरी आस्ते ॻाल्हाईंदा आहियो छा? थोरो ॻाल्हायो त सही। आयत में घणनि शयुनि जो ज़िक्र आहे। हिकु नूर जो, ॿियो किताब जो। नूर मां मुराद मदीने वारो ताजदार आहे। वॾा वॾा तफ़सील खोले ॾिसो। नूर मां मुराद मदीने वारो साईं। किताब मां मुराद अल्लाह जो क़ुरान। ओ कोट बंगले वारो, मां तो पुछा कयां हिन आयत में पहिरियों ज़िक्र नूर जो आहे या किताब जो आहे? दादा जो नूर जो। लाउडरा थोरो अॼु आवाज़ खोले। नूर जो आहे या किताब जो आहे? सभई ॻाल्हायो। मुंहिंजा मौला जेको ॻाल्हाए उनजे सीने में भी मुस्तफ़ा जो नूर, उनजे ईमान में भी मुस्तफ़ा जो नूर। अग में जिक्र नूर जो आहे या किताब जो? अल्लाह ताला पहिरियों जिक्र नूर जो करण फरमायो। कोट बंगले वारो हुजर त ईअं खपे आहे। नूर में जिक्र मदीने वारे साईं जो आहे। किताब में जिक्र अल्लाह जे क़ुरान जो आहे। हुजर त ईअं खपे आहे अल्लाह जो फरमान पहिरियों हुजे हा, अल्लाह जो क़ुरान प्यारा दोस्तों पहिरियों हुजे हा, नबीअ जो जिक्र बाद में, नबीअ जो नूर बाद में, रब पंहिंजो कलाम बाद में रखियो, मुस्तफ़ा जो नूर अवल छो रखियो त दुनिया वारन के खबर पए कुरान बाद में पढ़बो। अग में पंहिंजे सीने के मुस्तफ़ा जे नूर सां चमकाए करे अल्लाह जो कुरान पढ़ो त बेड़ा पार। भूख लगी थव आवाज नथो निकरे या नंगर घणो खाधो थव आवाज नथो निकरे? सीने जो जोर लगाए चल ओ कोट बंगले वारो मालूम थियो अल्लाह ताला
बाजे नबी जो नूर अवल रखियो तो कुरान बाद में पढ़ जा पहिरियों महबूब जे नूर रखे यानी कुरान पढ़बो आ नूर सा ऊंदाई में कुरान समझ में नहीं दो कुरान पढ़ जेला नबी जे नूर जी जरूरत आ रब पर नूर प्यारा दोस्तों अता फरमाया एक अख जो नूर आ बियो दिल जो नूर आ के वट अख जो नूर ना है सुभान अल्लाह तो दिल जो नूर ना है सुन्नियो अवा के मुबारक रब करीम अखियन जे नूर सा भी नवाज़ो आ दिल वारे नूर के भी नूर सा भी नवाज़ो सुभान अल्लाह मुल्ला तो जे नबी नूर ना है माजम सच तो जावे अदा नूर के नजर नहीं दो चमड़ो डिठो था चमड़ो जी साईं कोन डिठो था चमड़ो रात जो निकलंदो आ ॾींहं जो जी ॻाल्हायो नथा पाबंदी आहे ॻाल्हाइण रात जो ॾींहं जो रात जो छो ॾींहं जो छो न निकरंदो आहे उनजी नज़र अच्छा चमड़े खां पुछा कयो दे ख़बर सिज में रोशनाई आहे चई न मन मालूम थियो कोट बंगले वारो चमड़े के नूर नजर नहीं ईंदो आहे अरे चमड़ा सुभान अल्लाह छो था चयो चमड़ा तोखे नूर नजर नथो अचे हर एक आशिक़ रसूल के मुस्तफा जो नूर नजर आयो हे जेके नारो हणन था इन्हनि जो नबी आहे जेके नथा हणो तव्हांजो नबी न आहे छा हिकिड़ो मिनट महबूब जा परवाना मुझे महबूब जे मीलाद में आया हो हाणे जॾहिं मीलाद मां मोटो अवां जा आवाज़ वेठल हुजनि अवां खां अमड़ियूं पुछनि पुट छा थियो जो आवाज़ वेठो अमां महबूब जे मीलाद में अहिड़ा निड़ीअ खे ज़ोर लॻाए नारा लॻाया त दुनिया ॾिसे त नबीअ जा आशिक़ दुनिया ते ॼाम लाउड भी वेचारो थकियल आंदो अथव एक अॼु कोन फटंदो ख़बर आहे न ॾाढारण करे सुभाणे अल्लाह चओ ओ सुन्नियो महबूब जो मीलाद सुनन जा भाग त ॾिसो न मीलाद भी सुनन के नसीब इमाम हुसैन जो न्याज भी सुनन के नसीब दस्तगीर जी यारी भी सुनन के नसीब के मीलाद का मुंह फेरीदा के न्याज का मुंह फेरीदा के तो मुंह भी थई भलो फिर ये जे मीलाद का तो फेराए अरे तू हिते मुंह तो फेराए मुस्तफा होते मुंह फेराई दो सुनियो महबूब जे मीलाद ते आवा थरो ता नबी तमा देखो लबैक 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 या रसूल अल्लाह लबैक 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 या रसूल जेके नारो न थाणो हिक गते मुंहिंजी नज़र आहे कंहिंजी ज़बान नथी खुले कंहिंजो हथ मथे नथो महबूब जे मीलाद में आयो त खाली झोल छो खणी वञो आया त रहमत सां झोलियूं भरण जे लाइ पोइ चुप करण सां रहमत सां झोली थो नहीं भरबी अञा नारो पोइते आ हे आशिक़ रसूल आओ महबूब जो मीलाद मुस्तफा जो मीलाद तव्हां सां खुश नसीब आयो जो जेको जंहिंजे अचण में थोरो मूवीअ खे थोरो साइड ते रखिजा मां पोयनि जो दीदार कयां जेको जंहिंजे अचण में ख़ुशि हूंदो आहे उहो ई उन जे अचण जी ख़ुशी कंदो आहे जेको जंहिंजे अचण में ख़ुशि हूंदो आहे उहो ई उन जे अचण जी ख़ुशी कंदो आहे पोइ ॾिसो न त दुनिया जे अंदरि पंहिंजे घरनि ते मीलाद जा झंडा कंहिं हया पंहिंजे गलियुनि खे मीलाद जे प्यारा दोस्त मीलाद जे झंडे सां कंहिं सिंगारो पंहिंजे गाॾियुनि ते झंडा कंहिं हया पोइ ॾिसो दुनिया वारा नबीअ जे जेको अचण में ख़ुशि आहे उहो ई महबूब जो मीलाद करे रहियो आहे
नेट बाल ॾिठो अथव नेट बाल कहिड़ो नौजवान त सभु खेॾंदा बि हूंदव वॉलीबॉल इहो कीअं खेॾबो आहे विच ते नेट हणबी आहे बसि पोइ अची मुकुनि सां वठंदा अथनि जेको थकियल अंबाल सां वञी सुम्हे हिते थकियलनि जो मीलाद न आहे हिते प्रिय जे आशिक़नि पत कई परवाननि जो मीलाद आहे पोइ को बुजुर्ग पियो गिरास करे पंहिंजे खलीफ़े खे चयईं ख़बर अथई इहो बाल छो थो कुटिजे इहो बाल कुटिजे तो छो थो कुटिजे जैसे अलाए जो इनके मथे में हवा आहे इनके मथे में हवा है तॾहिं थो कुटिजे जॾहिं मीलाद जो दुश्मन जॾहिं कोट बंगले जे गलियुनि में आयो हिते बि मीलाद जा झंडा हितां मुक लॻी वरी कुंभनि में कुंभ पातो वरी उते मीलाद जा झंडा उतां मुक लॻी वरी खैरपुर आयो वरी उतां मुक लॻी वरी ढुंड में अर्शा फिरंदो जाॾे वञे मुक ओ सुनियो मीलाद जे दुश्मन जी मीलाद मुस्तफा जे दुश्मन जी तमाम सुनत हवाई कढी छड़ी आहे ओ सुनियो छो जो तव्हां असांखे हे दामनू तव्हां असांखे इश्क तॾहिं नसीब थिया जॾहिं कामिलनि जूं दामनू नसीब थियूं तव्हां असांजे क़ाइद आले सुन्नत अमीर आले सुन्नत चरागे कादरियत पीर तरीक़त रहबर शरीयत मुर्शिद सखी सरदार अली शाह जी जंहिं दस्तगीर जे इश्क जा समुंड वहाए छॾिया ओ सुन्नियो जेके सुस्त सुन्नी आयो मुंहिंजी उन्हनि खे इल्तिजा आहे खुदारा पंहिंजे सुस्तनि खे छॾियो उथो सुजाग थियो सुम्हण जो टाइम न आहे पंहिंजे नबीअ तां जाननि कुर्बान करण जो वक़्तु अची वियो आहे सुन्नी उहे आशिक़ रसूल मूंखे यादि आहे त कुझु साल पहिरियों कराची नश्तर पार्क में मीलाद में बम धमाको थियो जॾहिं बम धमाको 72-73 उलमा इकराम शहीद थिया दुश्मननि सोचियो हाणे मीलाद जूं रैलियूं न निकिरंदियूं मीलाद जा जुलूस न निकिरंदा पर कोट बंगले वारा तारीख़ गवाह बणिजी वई जॾहिं अगलो साल फिरी आयो आशिक़ रसूल पाण त आया पर पंहिंजे कुलनि ते नंढा बच्चा बि खणी आया माण्हू पुछा करण लॻा छा तव्हांखे ख़बर न आहे अगले साल हिते बम फाटो जॾहिं इन जे करे त कुलनि ते बच्चा खणी आया दुनिया ॾिसे पंहिंजूं जानियूं बि मुस्तफा तां क़ुर्बान पंहिंजे बच्चनि जूं जानियूं बि मुस्तफा कोट बंगले वारो थकियलनि जे लाइ इल्तिजा ओ महबूब जा परवानो होॾे मीलाद तो जानियूं कुर्बान थियूं थियनि तूं नारे वारी बि कुर्बानी नथो ॾेई सघे सीने जो ज़ोर लॻाए तोखां नारो नथो निकिरे चल लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक हुकूमत पाकिस्तान का मुतालबो था कयूं जेका फिराक जे कुतन असांजे नबियुनि जे सरदार जे शान में गुस्ताखियूं कयूं असां हुकूमत पाकिस्तान का मुतालबो था कयूं उन कुतन फिरासन जा सफारत खाना बंद कया वञनि तव्हां बि इन ॻाल्हि में मौक़िफ़ में गॾायो पंहिंजे नबी सां वफ़ादारी जो सबूत ॾियो असां हुकूमत पाकिस्तान खां
हम पाकिस्तान हुकूमत पाकिस्तान से मुतालबा करते हैं कि फिरासी कुत्तों के ये इदारे बंद किए जाएं और इनसे ताल्लुकात खत्म किए जाएं, क्योंकि इनको पता चले कि आज भी नबी पे कलमे पढ़ने वालों के दिलों में अपने नबी की मोहब्बत है। इस पलीतों के सफारत खाने बंद किए जाएं, इनसे ताल्लुकात खत्म किए जाएं, लेना देना खत्म किया जाए। हमें और क्या दे सकता है ये पाकिस्तान जिस मकसद के लिए बना है, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ये पाकिस्तान कलमे पढ़ने वालों का है, आशिक़े रसूलों का है, या रसूलुल्लाह कहने वालों का है। पाकिस्तान बनाया भी या रसूलुल्लाह वालों ने था, बचाएंगे भी या रसूलुल्लाह। सुनियो इल्तिजा है, सिर्फ 12 रबीउल अव्वल ते मीलाद खत्म ना है, असांजे लाइ सॼो साल महबूब जो मीलाद आहे। जेके सुनी आयो पंहिंजे घर में मीलाद जा झंडा लगायो, के सुस्त आहिनि त 100 रुपयो ख़र्च केर करे, 100 रुपयो ख़र्च केर करे। अच्छा बीमारनि ते लखे रुपया ख़र्च करे थो, दोस्तनि यारनि ते फज़ूल लखे रुपया ख़र्च करे थो, पर असांजो अक़ीदो आहे जेको मीलाद ख़ुशी सम्झी करे पंहिंजे घर ते मीलाद जा झंडा लॻाए, रब उन जे घर मां बीमारी दूर करे छॾींदो आहे। वो हिकड़े सुनीअ खां पुछा गई, तू दुकान ते झंडो नथो हणे? जैसे हणा त सही न, पर हो न ईंदा। दुकान ते झंडो हणा त सही, पर हो न ईंदा। मां चयो तुंहिंजे दिल खे तालो लॻी वियो, अरे हो न ईंदा त हे त मदीने वारो न ईंदो न। वजे त वञे, असांजा हिकिड़ो पिरी राज़ी थी पियो, असांजी दुनिया भी बेहतर थी वेंदी, या आख़िरत भी बेहतर थी वेंदी। बंगले वारो हाणे मां उहो नारो ॿुधण थो चाहियां, जीअं खैरपुर वारी रैलीअ में तव्हांजो मिसाल वञी ॾियां त जेकॾहिं इश्क ॾिसणो सभु पिरीअ जो त कोट बंगले वारनि वटि वञो। ओ मुंहिंजे पिरीअ जा परवानो, जेतिरी रब सीने में ताक़त ॾिनी अथई, दुनियादारनि जे साम्हूं बि ताक़तूं ज़ाहिर कयई, पर अॼु पिरीअ जे मीलाद में सीने जो ज़ोर लॻाए ताक़त लगा त रब तोखे ईमान जे नेमतुनि सां नवाज़े छॾे। ॿई हथ मथे करे सीने जो ज़ोर लॻाए चल लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक लब्बैक लब्बैक। अरे जेके सुस्त बीठा आहियो तव्हांखे महबूब जो नारो नथो वणे, जेको रैलीअ में आयो आहे उनखे ई महबूब जो नारो वणंदो आहे। नारो वणे थो, सीने जो ज़ोर छो नथा लायो? जे नबी ते कलमो पढ़ियो आहे, लब्बैक जी माना आहे महबूब जी तुंहिंजे मीलाद में हाज़िर आहियो, हर कंहिंखे लब्बैक। ये मिलाद में सुस्त थी ना लो, जियां शेर हलंदो आहे इयां हलो बाबा शेर वांगुर, छो जो अॼु असांजे नबी जो मिलाद आहे। सरकार की आमद, पोयन कसम खयो आहे, हथ मथे करे नारे जो जवाब, सरकार की आमद, दिलदार की आमद, हथ मथे खणी सरकार की आमद। अॻियां वारनि जो आवाज़ नथो अचे, सरकार की आमद, सीने जो ज़ोर लॻा।